नाज़रीन, कराची वाटर पंप ऐं आशा मंज़िल वारनि इलाइक़नि जे मेन चौकनि तोड़े घिटियुनि में जानवरनि जा फिफड़ा, हॾा ऐं हुजरनि जा ढेर लॻी विया। जॾहिं त कराची में सिंध सॉलिड वेस्ट मैनेजमेंट ऐं DMC अमलो मेन चौकनि तोड़े रोडनि रस्तनि ते शहरनि पारां उछलायल गंद किचिरो हटाइण में नाकाम थी वियो आहे, जंहिं सबबि इलाइक़नि में बदबू तोड़े मुख़्तलिफ़ बीमारियूं पखिड़िजण जो ख़तरो वधी वियो आहे। इन हवाले सां असां सां वीडियो लिंक ते मौजूदु आहे SS न्यूज़ कराची जो रिपोर्टर नबी बख्श खासकेली। जी नबी बख्श, कराची में अॼु ईद जे पहिरें ॾींहं ते सफ़ाई सुथराई जा कहिड़ा इंतज़ाम कया विया आहिनि? जी बिल्कुल, अॼु कराची में ईद नमाज़ खां पोइ मुसलमाननि पारां सुनत इब्राहिमी जी पैरवी कंदे जेको आहे सो जानवरनि जी कुर्बानी जेको आहे सो कई पई वञे। जॾहिं त मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त सिंध सोलेट जेको आहे सो मैनेजमेंट बोर्ड ऐं DMC के जेको अमलो आहे उनखे सफ़ाई सुथराई जे लाइ जेको आहे सो कराची में लॻायो वियो आहे। पर हिन महिल ताणी कराची में जेको आहे सो सफ़ाई सुथराई जा इंतज़ाम जेके आहिनि उहे न थी सघिया आहिनि। हींअर त मां तव्हांखे ॾसींदो हलां, मुंहिंजो कैमरामैन अगरि तव्हांखे ॾेखारे सघे, तव्हां हीअ ॾिसी सघो था, हीउ मेन जेको शहर आहे वाटर पंप जेको आहे सो आशा मंज़िल जी मेन शहर आहे, जिते जेको आहे सो हिन महिल ताणी कचिरो पियल आहे। पर हिन महिल ताणी का बि जेको आहे इंतिज़ामिया जी गाॾी जेको आहे सो असांखे हिते सफ़ाई सुथराई लाइ नज़र नथी अचे, जंहिं करे जेको आहे सो हितां जेको फेफड़ा ऐं जेको सो जानवर जेके मुंडियूं पियल आहिनि उन्हनि में जेको आहे सो बदबू बि फैलिजी सघे थी। ऐं जॾहिं त जेको आहे सो मुख़्तलिफ़ जेके बीमारियूं आहिनि उहे पिणु जनम वठी सघनि थियूं। त उन करे सिंध हुकूमत खे घुरिजे त फिलपोर जेको आहे सो जेके मेन चौंक ऐं चौराहा आहिनि उन्हनि मां जेको आहे सो जेके गंदे कचिरो आहे उन खणण जे लाइ के जेको नोटिस वरितो वञे, फौरी तौर ते जेको आहे सफ़ाई सुथराई लाइ अमलो मुक़ररु कयो वञे। जी।